वक़्तु गुज़रियो आहे पहिरीं साईं कराची में हुयो, हिते कराची में 2000 खां साईं प्रैक्टिस में असां गॾु हुयासीं। वरी पोइ थोरा क्राइसिस थिया त 14-15 में वापसि दादू हली वियो आहे। तो मुंहिंजो ख़्याल आहे त 2000 में इकबाल सोलंकी, खलील अंसारी, सोबत बलोच, ॿिया कुझु दोस्त आहिनि जेके शायदि हींअर हिते मौजूदु न आहिनि, उन्हनि पहिरीं जेको सालगिरह साईं जमशेद जी कराची बार में वजूद रखियो, असां सभिनी गॾिजी रखियो। उतां पोइ हिकिड़ो सिलसिलो ऐं दोस्तियूं शुरू थियूं, क़ाइमु दाइम आहिनि। सफ़रनामो आहे मुख़्तसर इंडोनेशिया जो, ज़ाहिर आहे सफ़रनामे ते अदीब ई ॻाल्हाइनि, मां को अदीब कोन आहियां, पॉलिटिकल वर्कर आहियां। सो इन करे मां माज़रत थो कयां, सभिनी जी महिरबानी, सभिनी दोस्तनि। किताब लिखण अॼुकल्ह जे दौर में, गूगल जे दौर में, मुंहिंजे ख़्याल में त को वॾो मसइलो न रहियो आहे, छो त किताब तख़लीक़ करणु वॾो मसइलो आहे। किताब खे कंहिं जॻह तां को डेटा खणी, को मवाद खणी, उनखे अखरनि में लिखी ऐं प्रिंट कराइणु अॼुकल्ह जे दौर में को मसइलो न रहियो आहे। त किथे वरी शेरो शाइरी आहे, इहा असां ॿियनि सफ़रनामनि में घटि पढ़ियो आहे इहो। ऐं हींअर मां सफ़रनामे ते ॻाल्हाइण जे लाइ प्रोफेसर इनाम भट्ट खे गुज़ारिश कंदुसि अची पंहिंजे ख़्याल इज़हार करे। सिंध नामेरो कालम निगार, तज़िये निगार, साईं प्रोफेसर इनाम भट्ट। इज़ाफ़ो कनि था ऐं हिन सफ़रनामे में यकीनन ॼाण में इज़ाफ़ो थियो आहे। ऐं नयूं शयूं जेके लिखियूं आहिनि सोबत बलोच साहब, उहे साईं मां ही किताब पढ़ी, इंडोनेशिया जो इश्क मूंखे लॻो त ज़िंदह माण्हू इश्क करे थो। ज़िंदह माण्हू आहे ऐं उहो माण्हू जेको जज़्बो अहिड़ो रखे थो जो भिटाई जी सिट चवाणी त अॻियां टकर टर मतां रोह रतियूं थिए। मां बलोच सोबत साहब खे सुहिणे तरीक़े सां, भले नमूने न रुगो सुञाणा, पर मां संदसि रफ़ाकत में हितां कही वञी दादू में बि मन सहरा सहरा जी महूरत में शिरकत कई। ऐं हिकु ॾींहुं सलाम आहे त अहिड़ो क़ाबिल ऐं सलाहियतुनि जो साहब जेको पंहिंजे किताब में ॼाणाए थो, उन्हनि जूं मां तव्हांखे नस्ल जूं थोरियूं फोटूं ॿुधायां जेकर मूंखे इजाज़त ॾियो। हिन जी हर तहरीर में शुरूआत ऐं पुॼाणी हिकु आलमी सचाईअ जे कोल सां, या भिटाईअ जे भेद सां, या पंहिंजे शेर सां करे थो। ऐं उन में बि माण्हूअ खे एॾो उत्साह मिले थो जो वधीक ॾिसण लाइ गूगल खोलणो थो पए, डिक्शनरी खोलणी थी पए ऐं वधीक सोचे कुझु न कुझु लिखण ते माण्हू आमादा थिए थो। हिकु इहा खूबी। ॿी खूबी आहे त बलोच सोबत पंहिंजे यारनि सां तालुक़ु जोड़े रखे थो। जॾहिं त अनाउनि जे बुलंद पहाड़नि जे मौजूदगीअ में माण्हू घर में बि पंहिंजनि धातुनि सां नथो निभाए, पर ही सभिनी यारनि सां निभाए थो। खलील अंसारी असांजो मुश्तरक दोस्त, किताबनि सां रखूं था, पढ़ण सां रखूं था। ऐं इहा ई साॻी ॻाल्हि जेकी नसीर साहिब कई उन किताब में आम रूप ते नाज़ुर में असां किताब असां सोबत वठंदासीं। सोबत में इहा वॾी खूबी आहे, दोस्तनि खे यादि कर। ऐं सोबत जो सफ़रनामो सोबत वेचारे मूंखे टीसीएस कयो, पोइ टीसीएस पहुचायो कोन, ऐं पोइ प्रोटोकॉल पर लिखे मां हिन सफ़रनामे में अहिड़ी शइ पढ़ी जेका कोरोने पांडन जो जे बारे में पढ़ियो आहे, ऐं कोरोने पांडन जी जंग जे बारे में घणो माण्हू पढ़े थो, पर हिकु टे ॻाल्हियूं जेके मुंहिंजी नज़र मां करे पढ़ो। हिकिड़ी ॻाल्हि इहा त पांडो जेको उनजी पंजे बचड़ी ॿाहिरि जी किसा, ठीकु आहे। ऐं ॿी ॻाल्हि जेकी हिन में ॾेखारी आहे त पांडो जेको आहे उहो हण सां हण फेस करे पियो, उन दौरान हुनखे हुन खां
अचल थी वञे थो उनखे उनखे पाछाई तो हुनजो जेको सेंस जो अमल जेको तख़लीक़ जो अमल हो तो मुकमल करणु पवंदो। टी ॻाल्हि जेकी हिते असां वटि इस्लाम जी दुनिया में आहे त हज़रत ईसा अलैहिस्सलाम बग़ैर पीउ जे पैदा थियो। इहा ॻाल्हि हिते ॿुधाई वई आहे हिते पांडो खे उतां जे कयो त उते असां अहिड़ी ताक़त ॾींदासीं जो बग़ैर पीउ जे बग़ैर सिस्टर जे ॿार पैदा थियनि। इहा ॻाल्हि मूंखे बि जेको आहे लॻी अजीब ॻाल्हि। टे ॻाल्हियूं ऐं हूअं बि सफ़रनामा सभु माण्हू ॾिसंदा आहिनि सोशल मीडिया जो दौरु आहे वीडियो ते अचनि थियूं जीअं मूंखे असां तमामु घणो पढ़ियो आहे पढ़ंदा रहंदा आहियूं हर भेरे हर शइ पढ़ंदा रहंदा आहियूं पर इहे शइ मां यकीन चवां थो हिते घणनि खे हैरान करे छॾींदी आहे। इहा ॻाल्हि भली कोरल पाणी जी तमामु मशहूरु जेको आहे मशहूरु कहाणी आहे पर हिन ॻाल्हि ते कंहिंजो ध्यानु कोन ईंदो ऐं राइटर जो इहो ई कमाल हूंदो। इंडोनेशिया सभु ॾिसणु वेंदा आहिनि इंडोनेशिया जूं सियाहती जॻहियूं सभिनी ॾिठियूं हूंदियूं आहिनि ऐं सभिनि खे ॾिठल आहे इंडोनेशिया तारीख़ सभु पढ़ंदा आहिनि। इन काइनात सभु माण्हू ॾिसंदा आहिनि ऐं सदियुनि खां माण्हू ॾिसंदा आया सदियुनि खां इंसान काइनात ॾिसंदा आहियो पर ॻोल्हे सभिनि खां अलॻि काइनात ॾिठी या नूंहं जो कमाल इहो त शयूं सभिनि खे नंढियूं ॾिठियूं पई पर उन डिफरेंट थी। ईअं ई मां हिते वेठे वेठे काफ़ी अहिड़ी शयूं मां पढ़ी हुअसि जेके हिन बिल्कुलु नएंता सां पेश कयूं ऐं इहो ई कमाल हूंदो आहे राइटर जो जेको कमाल जेको 15 मिंटनि में वेठे वेठे किताबु पढ़ियो मूं सम्झो त हिन मुंहिंजो नावल पियो ऐं मूंखे चवंदो पढ़ त मूंखे वरी इख़लाक़ी तौर ते फ़र्क़ु आहे तव्हां घटि में घटि जेतिरो हिन मूंखे किताबु मोकिलियो मूं कोन पहुतो मूंखे हीअ सही किताबु वठी माना जॾहिं मूंखे किताबु वठी मां ॾिसे थो ॻाल्हायां त मां उन शइ वक़्त में जेकी ॻाल्हि ॾिसी वठियो मूं तव्हांखे ॿुधायो ऐं मूं तव्हांजो उन ॻाल्हि में ध्यानु सेखारियो त इन साॻी शइ जो हिकिड़ी औरत ऐं 5 हस्बैंड हुजनि जेको हिंदुस्तान जे हिन बर सदीर जो मज़हब रिलीजन तस्वर आहे यानी कि हज़ारनि सालनि खां माण्हू किसो ॿुधंदा रहनि उनजो सोसाइटी ते समाज ते औरत ते या फैमिली लाइफ ते कहिड़ो असरु थिए थो उहो तव्हां ख़ुदि सम्झी सघो था। मां मुबारकबाद थो ॾियां ऐं असांजो कमाल जो दोस्त मां हिनखे चवंदो आहियां त हेॾो लिखंदो आहे वकालत जे फील्ड में जे हेॾो लिखियो आहे मां मोकिलियो ऐं तरह मां हेॾो लिखंदो जमा कमु कोन करे शुगर जो पेशेंट आहे हार्ट पेशेंट आहे ऐं असां मां पाण शुगर जो पेशेंट आहे मुंहिंजो पंहिंजो एक्सपीरियंस आहे त कॾहिं महिल शुगर डाउन करे हेठि करे चकर ई ॻाल्हि था त केॾी महिल नार वणंदो कॾहिं फॉक थींदो आहे किरी न पऊं कॾहिं कॾहिं सिमी पवंदो निंड एॾी अची वेंदी आहे जो ख़बर ई न हूंदी आहे त गले में सूर पवंदो आहे त अधु बेहोशी में ऐं उन सॼी सूरत हाल में माण्हू लिखे थो पियो ऐं असांजो हुनखे सलाम आहे ऐं क़ाबिल तारीफ़ आहे। साईं जी किताब जो मां हिते करणु चाहियां थो मुंहिंजो त इहा सुठी ॻाल्हि आहे ऐं हिते करणु घुरिजे थियणु घुरिजे ऐं असां चाहियूं था त जेको आहे सो जेके बि दोस्त असांजा जेके राइटर्स आहिनि या किताब लिखनि था तहक़ीक़ कनि था उन्हनि खे हिते कराची में कराची प्रेस क्लब स्पेस पियो आहे असां हाज़िर आहियूं जॾहिं बि हुकुम थिए ऐं हीअ प्लेटफॉर्म तव्हांजो आहे ऐं हिते करणु घुरिजे ऐं कराची मर्कज़ आहे हिते पाण खे मर्कज़ ई ठाहिणु घुरिजे सो तव्हां सभिनी दोस्त जी महिरबानी थिए बाक़ी हाणे किताब मूं पढ़ियो कोन्हे असां हेॾा उहो अजीब डांस पर आहियूं पर मां किताब ते कॾहिं तो महिरबानी तव्हांजी जहिड़ी कहिड़ी ज़ात जी जो बश नाहे या मूंसां अली साहिब जी वेठो न करे जीअं लतीफ़ ऐं लतीफ़ जी ॿोली अॼु दिलि त घणो कुझु चई में त ॻाल्हाइजे साईं ज़ैन साहिब मौजूदु आहे असांजो सीनियर कहाणीकार पर मौजूदु आहे ऐं जेको पंहिंजो ज़ालूं वेठो आहे हिन ब्रेक में चयो आहे घणो न ॻाल्हाए सो मां बग़ैर कंहिं ब्रेक जे जेको कुझु लिखी आहे उहो तव्हांजो ज़िंदगी में हिकु सफ़र जी आहे बिल्कुलु ईअं जीअं सफ़र कंदे किथे परेशानी किथे ख़ुशी किथे तकलीफ़ किथे सफ़र जे साथियुनि जा रुसामा वरी प्रजा मां गुज़रू पवंदो आहे इहे ज़िंदगीअ में ख़ुशियुनि ग़मनि तकलीफ़ुनि मिटनि माइटनि गुनाहगार जा रस्म रवाज निभाए न सघनि जहिड़ा मामला साम्हूं ईंदा आहिनि
ज़िंदगी तहक़ुब आहे मुल्क में आहे मुमताज़ महल साहब असांजो मुंहिंजो घटि में घटि न मुश्किल सां खेॾूं मुख़्तार सां तॾहिं जो मुंहिंजो तलक आहे